मंज़रिआम न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। वठूं था हिते ख़बर पीर ॻोठ मां। बहारो थाणे जे हद कोटजाड़ा खुह जे कलोड़ा बिरादरी ऐं हाजी नवाब खेमटियो जे खेमटिया बिरादरी विच में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लठियुनि कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो, जंहिं में कलोड़ा बिरादरीअ जा 45 साला अली गुल कलोड़ो ऐं 48 साला निसार कलोड़ो सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ॿिए तरफ़ खेमटिया बिरादरीअ जा सईद अहमद ऐं अवैस खेमटियो ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते बहारो पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई इलाज लाइ गेम्स अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। उन ॾिस में कलोड़ा बिरादरीअ जे अली गुल कलोड़ो जो चवणु हो त खेमटिया असांजे फ़सुल मां पखियुनि जो शिकार करे रहिया हुआ, जंहिं सबबु असांजे फ़सुल जो नुक़सानु थी रहियो आहे। असां खेनि मनव कई त मच्छर जी असां मथां 10 खां वधीक माण्हुनि हमिलो करे लठियूं कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।